दोस्तों आउं नाशाद रहम अली ॻोठ मले जो तड़ ब्लाक 1 सां मुंहिंजो तालुक़ु आहे। आउं पाण राइटर आहियां। दोस्तों जॾहिं कोयलो थर मां निकितो हो त असां सभु सिविल सोसाइटी जा माण्हू थरवासी असां इहे ख़्वाब ॾिठा हुआ त हाणे थर में तरक़ी थींदी ऐं थर बदिलाईंदो पाकिस्तान, इहो नैरेटिव असां ॾिठो। पर बदकिस्मती आहे ऐं अफ़सोस सां चवणो थो पवे त हिन वक़्तु थर बदिलजनि त ठहियो पर थर में वेरावेर मसइला थिया आहिनि। कोयले जे अचण खां पोइ, कोयले जी खोटाईअ खां पोइ बल्ब ज़रूरु ॿरिया आहिनि ऐं जेके मथे वसवारा वेठा आहिनि उन्हनि ताईं रॉयल्टियूं वग़ैरह या उन हवाले सां करप्शन उन जा पैसा बि उन्हनि ताईं पहुता हूंदा ऐं ठीका बि उन्हनि खे मिलिया आहिनि। पर ही जेके मारू माण्हू आहिनि, जेके ही ब्लाक 1 जे आसपास या थर जा जेके मारू माण्हू आहिनि, इन्हनि सां वॾो वेधन थी रहियो आहे। हिननि सां माहौलियात जा मसइला आहिनि, हिननि जे लाइ रोज़गार जा मसइला आहिनि ऐं कोयले जी खोटाईअ खां पोइ जेके तब्दीलियूं आयूं आहिनि ज़मीनी सतह ते, मारूज़ी सतह ते ऐं मुआशी जेको तवाज़ुन हेठि मथे थियो आहे, उन सां तमामु घणा मसइला थिया आहिनि। हाणे कोयले जी रॉयल्टी जीअं अधे ॻाल्हि पे कई त 60 अरब रुपया ऐं उहो वरी रखिया पिया आहिनि, उन ते वरी इंट्रस्ट थियो आहे 8 अरब रुपया, मुनाफ़ो बि थी वियो आहे। पर उन्हनि ते अलाए कहिड़ो नाग हिननि माण्हुनि विहारे छॾियो आहे। हू ख़र्च हिते थर जे मक़ामी माण्हुनि ते न पिया थियनि। हालांकि इंटरनेशनल जेके लॉज़ आहिनि, ओभाई साहिबु उनजो हवालो ॾिनो। पाण सभु जेकॾहिं गूगल ते थोरो सर्च करे वठंदासीं त कहिड़ा लॉज़ आहिनि। मक़ामी माण्हुनि ते इहो पैसो ख़र्च थियणो आहे। पर बदकिस्मती इहा आहे त इहो पैसो हिकिड़ो त किन मफ़ादनि जे ख़ातिर किथे ॿूबे रखियो वेठा आहिनि। ॿियो इहो आहे त इन पैसे जे हवाले सां जेके ही इदारा हलनि पिया तरक़ियात जे नाले में या जेके फाउंडेशनूं वग़ैरह ठहियल आहिनि, उन में बेइंतहा हेराफेरियूं थियूं आहिनि। उहो पैसो हिकिड़ो त ख़र्च न पियो थिए, ॿियो जेको ख़र्च थिए पियो उहो प्लानिंग सां, थर जी सिविल सोसाइटी जी सलाह सां ख़र्च न पियो थिए। उहे अलाए केरु माण्हू आहिनि, उबता सुबता मनसूबा हणी ऐं बसि पैसो हज़म करण जो हिकिड़ो चकर आहे। थर जी इहा रॉयल्टी ग़लति तरीक़े सां इस्तेमालु थी रही आहे ऐं ॿी इस्तेमालु न थी रही आहे। पाण जे थर जा जेके ॻोठ आहिनि, उनजो सालनि खां हिकिड़ो मुआशी सरिश्तो आहे। जिते चरागाह आहिनि, उन चरागाह हूंदा उते माल मवेशी जी पालना थींदी। माल मवेशी हितां थर जो जेको रोज़गार आहे उन में रीढ़ जी हॾीअ जी हैसियत रखे थो, करंगे जी हॾी वारी हैसियत रखे थो। तव्हां इस्लाम कोट जे पिड़ियुनि जो रिकॉर्ड ॾिसो त हर इस्लाम कोट जी पिड़ीअ ते केतिरा जेके आहिनि सो माल जो वापारु थिए थो। त इहो पैसो हिते मक़ामी माण्हुनि ताईं अचे थो, जंहिंमां ग़रीब मिसकीन माण्हू जेके थरिया आहिनि, इन्हनि जो अटो थिए थो। अटो बि अॼु केतिरो महांगो थी वियो आहे। सो चवण जो मक़सदु त जेके ब्लाक 1 या ब्लाक 2 में जेके ॻोठ आहिनि, उते जेके ही कोयले जो कमु थियो आहे त माण्हुनि जा चरागा मुतासिर थिया आहिनि। हिकिड़े माण्हुनि माइग्रेशन कई आहे, उन्हनि खे त पैसो मिलियो आहे, ठीकु ठाक कुझु न कुझु, पर उहे माण्हू जिते लॾे ॿियनि ॻोठनि में विया आहिनि, इहो हिकिड़ो अहम पॉइंट आहे जिन ते मुंहिंजे ख़्याल में दोस्तनि खे सोचणु खपे। त पाण इहो मुतालबो त करियूं था त जेके माण्हू माइग्रेट थियनि था या जिन माण्हुनि खे लॾ पलाण करणी पए थी, उन्हनि खे हक़ ॾियो। पर उहे माण्हू जिते ॿियनि ॻोठनि जे चरागाहनि ते वञी उन्हनि खे विहारिया वञनि था या उहे ज़मीनूं वठी विहनि था, त उते जेके मक़ामी माण्हू आहिनि, उते हालांकि उते कोयलो न थिए, पर हू सेटलर जॾहिं हुते अचनि था त हुते जा जेके वसीला आहिनि उनजे 50% ते उन्हनि माण्हुनि जो कब्ज़ो थी वञे थो। उन्हनि माण्हुनि जो उहे माण्हू पंहिंजो माल उते चाढ़ीनि था। त जेके अॻु वेठा आहिनि उन्हनि खे त न सब्सिडी मिली, न उन्हनि खे कुझु मिलियो। जेके माण्हू माइग्रेशन करे आया उन्हनि खे त पैसो मिलियो, कंपनियां ॾिनूं, उहो उन्हनि जो बि हक़ आहिनि, उन्हनि खे बि सेटल कयो वञे। पर जेके जिन माण्हुनि ते उन्हनि जे वसीलनि ते बार थिए थो, उन्हनि जो छा थो थिए? उन्हनि जे लाइ कहिड़ी पॉलिसी आहे? मिसाल तौरु वरवाई ॻोठ वारा जेके लॾिया आहिनि, वरवाई ॻोठ अॼुकल्ह शाइरी जो इस्तारो थी पियो आहे, ॾाढो हुते तबाही थी आहे। उहो हिकिड़ो ॻोठ सॼो उन ॻोठ जो तहज़ीब जो मौत थियो आहे। पर उहे माण्हू मलोज भील जेको मक़ामी तौरु असांजो ब्लाक 1 जो हिसो आहे, उनजे आसपास असांजे चरागाहनि ते उन्हनि जो माल अची चरे थो। जॾहिं उहो चरे थो त उते जेके असीं सालनि खां वेठा आहियूं, असांजो माल जेको असांखे या त माल घटाइणो पवंदो या हू चरागाह वधाइणो पवंदो। तव्हां इहो पॉइंट सम्झंदा हूंदा। त इन हवाले सां उन्हनि में जेके माण्हू आहिनि, उन्हनि जे हक़नि जी बि ॻाल्हि थियणु खपे। या जेके मिसाल शहरी दरस वारा माण्हू आया, भावे जो तड़ रहिजी वेठा। भावे जो तड़ सदियुनि खां हिकिड़ो ॻोठ आहे, उन जा चरागाह आहिनि। हाणे शहरी दरस वारा माण्हू जॾहिं उते आया त ज़ाहिर आहे उतां जा जेके मक़ामी वसीला आहिनि, चरागाह आहिनि, अंग्रेज़ दौर खां हिकिड़ो मक़ाम आहे, मकान आहे, मकान जूं हदूं आहिनि, उते उन्हनि माण्हुनि जो माल, उन्हनि जे वसीलनि जी अची लताड़ थी। सो इन हवाले सां जेके दोस्त आहिनि उन्हनि खे पंहिंजो पंहिंजो जेको आहे सो मौक़िफ़ ॾियणु घुरिजे ऐं मुतालिबे में इहा शइ बि शामिलु रखणु खपे।